जलाल चांडे के 1985 में तमाम घणो मक़बूल ॾिसी टीवी इंडस्ट्री ड्रामा इंडस्ट्री वारनि इहो फ़ैसिलो कयो त जलाल चांडे जे नाले सां हिकिड़ी फ़िल्म ठाही वञे जेका फ़िल्म रिलीज़ कई वञे सिंध में त ॾिसजे छा फ़िल्म के मोट मिले थी या नथी मिले। दोस्तों ड्रामा इंडस्ट्री सिंधी फिल्म इंडस्ट्री सफ़ा वेही उन जो जेको आहे सो हलत चलत वारो कमु बिल्कुलु ठप थी चुको हुयो। पोइ ॾिठूं त जलाल चांडियो मक़बूल तरीन फ़नकार आहे सिंध जो 1985 में। पोइ उन्हनि टाइम जे डायरेक्टरनि सुठनि फ़ैसिलो कयो त जलाल चांडे सां हिकु फ़िल्म रिलीज़ कजे फ़िल्म इंडस्ट्रीअ खे हथी वठाइजे जीअं फ़िल्म इंडस्ट्री अॻिते कुझु वधी सघे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडे सां वञी मिलिया उहे जेके डायरेक्टर हुया उन्हनि जलाल चांडे खे रिक्वेस्ट कई त जलाल चांडिया असां तव्हांजे नाले जी हिकु फ़िल्म ठाहिण था चाहियूं जेका तव्हांजे नाले सां ई मशकूक हूंदी, उन जो नालो बि जलाल हूंदो उन खां अलावा उन फ़िल्म में जेके कलाम हूंदा उहे बि तव्हांजा ई हूंदा उन में एक्टिंग बि तव्हांजी हूंदी, हीरो वारो रोल तव्हांजो हूंदो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त पंजाब में सुल्तान राही तमामु घणो मक़बूल हुयो, अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे बि सिंध जो सुल्तान राही करे पेश करणु पिया चाहिनि। लेकिन जलाल चांडे उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो, चयूं बाबा मुंहिंजो इहो कमु कोन्हे को, मां हिकु फ़नकार आहियां मां फ़नकार ई रहंदुसि फ़िल्मनि में मूंखे कमु करण जो शौक़ु कोन्हे को। त दोस्तों पोइ उन टाइम जे डायरेक्टरनि जेके जलाल चांडे जा बहितरीन सुठा जेके दोस्त हुया उन्हनि खे वञी अप्रोच कयूं, उन्हनि खे वञी जेको आहे सो उन्हनि जो पासो वठी कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडे खे राज़ी कयूं इन फ़िल्म जे लाइ। त दोस्तों जलाल चांडे जॾहिं इन फ़िल्म लाइ हामी भरी जॾहिं हा कई त उहा तारीख़ बि लिखी वेंदी सुहिणनि अखरनि में जेका जलाल चांडे पंहिंजी एक्टिंग पेश कई उन फ़िल्म में उन खां अलावा जलाल चांडे जेके सॉन्ग चया सिंध जे तारीख़ में अहिड़ी बहितरीन फ़िल्म कॾहिं बि न आई हुई जहिड़ी फ़िल्म जलाल चांडे जे नाले सां मशकूक थी आई उन खां अलावा जॾहिं जलाल चांडे जी फ़िल्म रिलीज़ थी त उन जो जॾहिं ऐलान थियो त अख़बारनि में लेख ॾिनो वियो उन खां अलावा उन टाइम में रेडियो पाकिस्तान ते जेको आहे सो ॿुधायो वियो त फ़लाणे तारीख़ ते जलाल चांडे जी फ़िल्म रिलीज़ थींदी सिनेमा हॉलनि में ॾेखारी वेंदी। दोस्तों उन ॾींहुं छकाछक जेके सिनेमा हॉल हुया उहे तमामु घणा भरिजी विया, सॼे सिंध जा माण्हू जेको आहे सो निकिरी आया, सिंध बल्कि पंजाब बलोचिस्तान पूरे पाकिस्तान में उहा फ़िल्म तमामु घणी शौक़ सां ॾिठी वई जलाल चांडे जी उन खां अलावा हूअं आम रूटीन में सिनेमा जी टिकट उन टाइम में 10 रुपया हूंदी हुई, लेकिन जॾहिं जलाल चांडे जी फ़िल्म उहा रिलीज़ थियणी हुई त जेके सिनेमा हॉल जा मालिकान हुया उन्हनि ॾिठो त तमामु घणी पब्लिक अची वई आहे, हाणे छो न पैसा कमाइजनि। पोइ उन टाइम में जॾहिं 10 रुपया टिकट हुई सिनेमा हॉल जी त पोइ सिनेमा हॉल वारनि उहा टिकट वधाए करे 40 रुपया रखे छॾी, डबल खां बि चोण ते महांगी कयूं पोइ बि सिंध वासियुनि जो प्यार एॾो हुयो जलाल चांडे सां जो उहा फ़िल्म 10 रुपए टिकट वारी 40 रुपया बि भरे जलाल चांडे जी उहा फ़िल्म माण्हुनि ॾिठी तमामु घणी विकिरो थी उन खां अलावा उन टाइम में 1985 1986 में सभ खां घणी जेका फ़िल्म ॾिठी वई उहा जलाल चांडे जी तारीख़ रक़म थी, उन टाइम में उन फ़िल्म तारीख़ रक़म कई। दोस्तों जलाल चांडियो उहो सिंध जो पहिरों फ़नकार हुयो जंहिं पंहिंजी फ़िल्म रिलीज़ कराई हुई। हाणे त मुख़्तलिफ़ खोड़ सारा फ़नकारनि जीअं जलाल चांडे खां पोइ मुमताज़ मौलाई थियो, शमन अली मीराली थियो उन खां अलावा ॿिया नंढा वॾा फ़नकारनि उन्हनि जूं बि फ़िल्मूं अची चुकियूं आहिनि मार्केट में, लेकिन जलाल चांडे जी फ़िल्म तक़रीबन 1.5 खां 2 कलाक जी फ़िल्म आहे, यूट्यूब ते हिन वक़्तु बि मौजूदु आहे। जे अगरि तव्हांखे फ़िल्मनि सिंधी फ़िल्मनि जो शौक़ु आहे ॾिसण जो त सदोरी जी फ़िल्म लाज़मी वञी ॾिसिजो, तमामु हिकु बहितरीन रोल आहे सदोरे जो उन में जेके अदाकार ॿिया हुया उन्हनि बि तमामु बहितरीन अदाकारी कई उन फ़िल्म में तमामु हिकु बहितरीन रोल अदा कयूं। उन फ़िल्म खे
पॉपुलर ऐं मशहूर ऐं मक़बूल करण जे लाइ तमामु सभिनी अदाकारनि जो उन में बहितरीनु रोल आहे। त वॾी महिरबानी दोस्तो, मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में। जे अगरि फेसबुक ते था ॾिसो त लाइक ऐं शेयर वीडियो खे लाज़मी कयो। जे अगरि यूट्यूब ते था ॾिसो त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। वॾी महिरबानी, मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।